नशर फ़िरोज़ खां ख़बर शामिल कई पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ रोहिड़ी डिवीज़न मोरो जी आफ़ीस क्लर्क निसार अहमद मशहूरी ते कुछ ॾींहं अॻु हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते आफ़ीस में हमिलो करण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब नौशरो फ़िरोज़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतासिर निसार अहमद मशहूरी, इज़हार अली मशहूरी, ग़ुलाम क़ादिर सोलंकी एहतिजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त मुश्ताक संग्रासी रोहिड़ी डिवीज़न मोरो में दारोगो आहे ऐं उन सां गॾु इरफान संग्रासी ऐं ॿिया नामालूम हथियारनि जे ज़ोर ते मूं मथां हमिलो करे पिस्टल जा फायर करे धक हयां ऐं मूंखे क़त्ल करण जूं पिण धमकियूं ॾिनियूं ऐं आफ़ीस में मौजूदु माण्हुनि मूंखे तहफ़ुज़ ॾियारियो ऐं हाणे मुश्ताक संग्रासी दारोगो ड्यूटी चोर ऐं राशी आहे जेको मुंहिंजी जान जो वेरी बणिजी वियो आहे। हू मूंखे हिरासमेंट करे मंथली वठणु चाहे थो। मुश्ताक संग्रासी फुरनधारनि चोरनि जे 10 केसनि में मुलविस रहियो आहे। उन जी सरपरस्ती महमद ईसा संग्रासी ऐं ॿिया करे रहिया आहिनि। रोहिड़ी डिवीज़न मोरो जे इंजीनियर इफ्तिखार अहमद लांगा ऐं आला अख़्तियारनि खे घुर्जे त मुश्ताक संग्रासी ऐं उन जे सपोर्टनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ ॾियारियो वञे।